Divide a decimal by a decimal. अंकल असांजे स्कूल में सुभाणे बैक सेल आहे ऐं मूंखे सभ खां बहितरीन कप केक ऐं कुकीज़ वठी वञणा आहिनि। असांजा केक्स ऐं कुकीज़ बहितरीन आहिनि। तमाम सुठी खुशबू अची रही आहे। छा मां हिकु केक टेस्ट करे सघां थी? ही वठो असांजी बेकरी जा फ्रेश कप केक। यम, ही त तमाम मज़े जो आहे। पर तव्हांजा केक ऐं ब्रेड एतिरे मज़े जा कीअं ठाहींदा आहिनि? हा हा हा, उहो राज़ आहे। मां तोखे समझायां थो। ॾिस, सुठी बेकिंग जो राज़ आहे शयुनि खे सुठे तरीक़े सां माप करे मिलायो वञे। उन लाइ असांजा केक्स, कुकीज़ ऐं ब्रेड जी टेस्ट बहितरीन थींदी आहे। ऐं हा, उन जे लाइ शयुनि खे सही तरह डिवाइड करणो पवंदो आहे। ॾिस, हिक कुकी में 0.21 kg कोकोनट पाउडर पवंदो आहे त 3.36 kg कोकोनट पाउडर मां केतिरा कुकीज़ ठहंदा। हाणे हिन जे जवाब खे हासिल करण जे लाइ डेसिमल जी वंड अचण तमाम ज़रूरी आहे। डेसिमल जी वंड उहा कीअं थींदी आहे? असां 3.36 खे 0.21 सां वंड कंदासीं। हिन जा ॿ तरीक़ा आहिनि। 3.36 डिवाइडेड बाय 0.21 मॉड्यूल 1। सभ खां पहिरियां असां ॿिन्ही नंबरनि सां डेसिमल खे ख़तम कंदासीं। जॾहिं असां डेसिमल खे ख़तम कंदासीं त ही नंबर्स फ्रैक्शन में तब्दील थी वेंदा। 3.36 तब्दील थी 336 ओवर 100 थी वेंदा ऐं 0.21 डेसिमल ख़तम करण खां पोइ 21 ओवर 100 थी वेंदा। हाणे 336 ओवर 100 खे 21 ओवर 100 सां डिवाइड कंदासीं। ॿिनि फ्रैक्शंस खे वंड करण वक़्तु असां पहिरियां फ्रैक्शन खे ईअं ई रखंदासीं। वंड जे निशानी खे तब्दील करे ज़रब जी निशानी लॻाए छॾींदासीं ऐं ॿिए फ्रैक्शन खे फ्लिप कंदासीं, याने रेसिप्रोकल कंदासीं। हाणे इहो आसान आहे। न्यूमरेटर 100 खे डिनोमिनेटर 100 सां कैंसिल कंदासीं। हाणे 336 खे 21 सां सिंप्लीफाई कंदासीं। 3 दफ़ा 7 त 21 थींदा ऐं 3 दफ़ा 112 त थींदा 336। हाणे 7 जी टेबल सां सिंप्लीफाई कंदासीं। 7 दफ़ा 1 त 7 थींदा ऐं 7 दफ़ा 16 त थींदा 112। त जवाब आहे 16 ओवर 1 मतलब 16। त हिन कोकोनट पाउडर सां 16 कुकीज़ ठही वेंदियूं। पर डेसिमल जी वंड जो ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे? हाणे ॾिसो, मूं वटि 14.4 मिलीलीटर चॉकलेट सिरप आहे ऐं मूंखे हर कप केक में 0.3 मिलीलीटर सिरप विझणो आहे। त हाणे ॿुधायो मां केतिरा चॉकलेट कप केक ठाहे वठंदुसि? 14.4 खे 0.3 सां वंड कबी। मां हिन खे 14.4 ओवर 0.3 लिखी सघां थी। पर हिननि डेसिमल्स जो छा करियां? तमाम आसान आहे। हमेशा यादि रखो, डिनोमिनेटर सां डेसिमल खे ख़तम करणु ज़रूरी आहे। 14.4 1 प्लस डेसिमल नंबर आहे ऐं 0.3 बि 1 प्लस डेसिमल नंबर आहे। जेकॾहिं असां न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर ॿिन्ही जे डेसिमल खे हिकु प्लस राइट जी तरफ़ मूव कयूं त ॿिन्ही नंबर्स जा डेसिमल बि ख़तम थी वेंदा। यादि रखो त डिनोमिनेटर जे डेसिमल्स खे ॾिसंदे न्यूमरेटर जे डेसिमल खे मूव कंदासीं। हाणे फ्रैक्शन थी वियो 144 ओवर 3 ऐं हुन खे सिंप्लीफाई कंदासीं त जवाब ईंदो 48। 48 कप केक ही त बैक सेल जे लाइ काफ़ी थींदा। पर पहिरियां ॿिन्ही तरीक़े सां चेक करे ॾिसो छा ही जवाब अची रहियो आहे। ओ हा, तव्हां बि हल करियो।
हाणे ॿुधायो जेकॾहिं हिकु कप केक खे ठाहिण में 0.025 kg फ्लोर इस्तेमालु थींदो आहे ऐं मूं वटि 12.250 kg फ्लोर आहे त उन सां मुंहिंजी बेकरी जे लाइ केतिरा कप केक्स ठहंदा? हींअर ई हल करियां थी। तव्हां बि हल कयो ऐं ॿई तरीक़ा ट्राई कयो। $490 cupcakes. Wow! Great work, friends.